नाज़रीन, हैदराबाद में सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां 4 मार्च जे शागिर्द जदोजहद जे हवाले सां कन्वेंशन को ठाहियो वियो। उन हवाले सां ॾिसूं था शोभान सोलंकीअ जी हीअ रिपोर्ट। अॼु 4 मार्च जे हवाले सां 4 मार्च जेका शागिर्द जदोजहद जंहिं ज़बरदस्त कामयाबी हासिल कई, यूनिट खे टोड़ण में अहम किरदारु अदा कयो। त अॼोके ॾींहं ते असां इहो प्रोग्राम शागिर्दनि जा मसाला ऐं सिंधी शागिर्द तहरीक जो मरकज़ी कन्वेंशन रखियो आहे। त उहो इन करे रखियो आहे त अॼु बि अणिलहण तौर ते यूनिट मुसलत आहे असां मथां। उहो जेको आहे PMC जी सूरत में उहो शागिर्द हाणे खे यूनिवर्सिटी जे अंदरि क़त्लु करण जी सूरत में मार्शल लॉ लॻल आहे। यूनिवर्सिटी में अंदरि तव्हां पाणी जी हासिलात लाइ ॻाल्हाए कोन था सघो। मार्शल लॉ न आहे त ॿियो छा आहे? असीं सम्झो था या अणिलहण मार्शल लॉ ख़तमु कई वञे। जेका 4 मार्च 1967 जेका शागिर्द जदोजहद आहे उन में जेको अदा कयल किरदारु आहे, हाणे ख़ासि तौर ते जेको अॼु जेको प्रोग्राम आहे उहो आहे सिंधी शागिर्द तहरीक जो। गुज़िरियल तक़रीबन 5 ॾहाकनि खां वठी सिंधी शागिर्द तहरीक जो सिंध जे इल्मु अदब ऐं सियासत में तमामु अहम ऐं करगीअ वारो किरदारु आहे। शागिर्द जेके सिंधी शागिर्दनि सां पेश ईंदड़ मसइला आहिनि उन मुतलिक़ आहे। पहिरीं ते जेको 4 मार्च जे ॾियारे ते रखियो आहे, 4 मार्च खे सिंध जी तारीख़ में हिकिड़ी नुमाया हैसियत हासिल रही आहे, छाकाणि त हिन 4 मार्च ते सिंधी शागिर्द जदोजहद जी न सिर्फ़ु शुरूआती हुई पर इन ॾींहं ते सिंध जो जेको क़ौमी जदोजहद आहे उनजो इहो हद निशान कोन आहे। इन ॾींहं ते शागिर्दनि जे करे जथे कुवतूं जेके क़ौम दुश्मन कुवतूं उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कयो हो ऐं उहे सिंधी शागिर्द हुआ जिन 70-80 जे ॾहाके में 60-70 जे ॾहाके में पंहिंजी भरपूर जदोजहद ज़रिए क़ौमी तबक़ाती ऐं मुल्की मसइलनि खे उन्हनि में तहरीकनि में उभार आंदो हो। तीअं ई सिंधी शागिर्द तहरीक इहा आहे जेका शागिर्दनि जे हक़ीक़ी मसइलनि जी नुमाइंदगी करे थी ऐं इहा चाहे थी त जेको यूनिवर्सिटियुनि जे अंदरि ॾेखाव ख़ातिर मरे इहो जेको पहिरीं पाबंदियूं मरी वियो पाबंदियूं लाहे ऐं शागिर्दनि खे इलेक्शन्स में नथो आंदो वञे, गुंडागर्दी वारा कल्चर मुतारिफ़ करे वञे। त हीअ चाहे थी त यूनिवर्सिटियुनि अंदरि हक़ीक़ी शागिर्द सियासत हुजे जंहिंमें शागिर्दनि जा मसइला हल कया वञनि।